अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरिन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, त पिन दे रहूं त पंहिंजी अपडेट जे तरफ़। त छा सोडो वाकई बासित खे मारींदो, छो त गामू ऐं संदसि धूती मां जेका फापी आहे उन फितनो ई अहिड़ो फैलायो आहे जो हू बासित जे मथां चिड़ी वियो आहे सोडो। बासित हिकु लेखक आहे, लॻे थो त गामू ऐं फापीअ जे चवण ते सोडे वर्ण चढ़ी वञे। जी दोस्तों, ॿिए पासे तव्हां ॾिसंदव त नेक्स्ट एपिसोड में जेको आहे त रुख़सार बेगम जेका त शम्स खां मदद घुरंदी ऐं हू चवंदी त मूंखे कुझु माना अहिड़ी ट्रिक ॿुधाए जीअं मां हितां निकिरी बि सघां ऐं मिल्कियत बि हासिलु करे सघां। ॿिए पासे दोस्तों बानो जेका आहे त पंहिंजे पीउ खे सम्झाईंदी त तूं पलांद जी पचर छॾे ॾे, छो त कुझु पल मिलिया आहिनि सुकून में गुज़ारण जा ऐं तूं उहे बि माना पंहिंजी पलांद जे वर चाढ़े छॾी त इहो सुठो न आहे। तूं पंहिंजे पलांद खे विसारे हिकु भेरो ॿीहर सुठी ज़िंदगी गुज़ार जीअं असां सभु ख़ुशि रही सघूं। जी दोस्तों, त वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, यादि रखो।